मेहड़ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रज़ा अली सुंगरो मूजिब एसएसपी दादू शबीर सेठार की क़यादत में धाड़न, क़त्ल, फुरन ऐं ॿियनि संगीन केसनि में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन खीर जे जाबलू पट्टीअ में शुरू कयो वियो। कस्बो ॻोठ, मीरणकोट, लधूदेरो, पुट गुल मोहम्मद ऐं निगाज वारनि इलाइक़नि में हिकमती अमलीअ तहत छापा हया विया। अमन जी वेरी इश्तिहारी ॾोहारियुनि पारां पुलिस खे रसाईअ खां रोकण लाइ दगनि ते मसनूई रुकावटूं विझी पुलिस पार्टी मथां फायरिंग कई वई। पुलिस पारां बि ॾोहारियुनि जी रुकावटूं तोड़े भरपूर जवाबी कार्रवाई कंदे ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो कयो वियो, जंहिं दौरान कुझु इश्तिहारी ॾोहारियुनि जा जाबलू पट्टी ॾांहुं फरार थियण जा इतला आहिनि। पुलिस जी वधीक नफ़री ऐं एपीसी बख़्तर-बंद गाॾियूं तलब करे ॾोहारियुनि जे थाकनि ऐं संदन पनाहगाहनि खे मसमार कयो वियो आहे। जिरत इलाइक़े में पुलिस कैंप क़ाइमु करे वधीक घेराव जारी आहे। क़त्ल ऐं ॿियनि संगीन ॾोहनि में घुरिबल ॾोहारियुनि ख़िलाफ़ ज़िले अंदरि भरपूर कार्रवाइयूं जारी आहिनि। इन ॾस में ॾोहारियुनि लाइ वाज़े पैग़ाम आहे त हू पाण खे क़ानून जे हवाले कनि। ॿी सूरत में आख़िरी ॾोहारी जी गिरफ़्तारीअ ताईं पुलिस ऑपरेशन जारी रखियो वेंदो।